त असां आला अदालतनि ऐं हुकुमरान खे निहायत अदब एतिराम सां गुज़ारिश कयूं था पारा जमायत गौसिया सोहरवर्दिया रूहानी हिसाब सां त असांजे मुर्शिद खे जेको रिहा कयो वञे, जेको हिकिड़ो वफ़ा जो कैदी आहे, ॿियो हुन साईं जो को इल्ज़ाम न आहे। जेको गौसला आलमीन जेका बरे सग़ीर में बरे इन एशिया खंड में वॾे खां वॾी दरगाह हज़रत गौसला आलमीन हज़रत गौस बहाउद्दीन ज़करिया मुल्तानी रहमतुल्लाह अलैह जंहिंजो साईं 32 सजाद नशीना दोस्तो उन जी सियासत खे बि तोड़ियो, उन जी दिस्तार खे बि तोड़ियो। इन करे असां मुरीदनि जी बेहद दिलि ॾुखोए थी आहे। इन करे असां आला हुक्मराननि खे आला अदालतनि खे गुज़ारिश कयूं था त मुर्शिद मखदूमुल मखादीम शाह महमूद हुसैन कुरैशी खे जल्द आज़ाद करे हिन ग़रीब जमायत जी दिलि ख़ुशि कई वञे। अस्सलाम वालेकुम। सभ खां पहिरियों जेको अवां पुछो त कहिड़नि इलाइक़नि खां, तक़रीबन तालका पन्नो आकिल जी मुख़्तलिफ़ जेके यूसीज़ आहिनि उन्हनि जा ॻोठ आहिनि। हर ॻोठ मां अल्हम्दुलिल्लाह जमायत कसीर तादाद में शरीक थी आहे ऐं असां रुगो हिते शरीक थियण जे लाइ, फ़ोटोग्राफ़ी जे लाइ, वीडियो बनाइण जे लाइ न आया आहियूं। हीअ अल्हम्दुलिल्लाह कंहिं वाहिद फ़र्द जो मसइलो न आहे, रुगो असांजे तालके पन्नो आकिल जी जमायत गौसिया जो मामिलो न आहे। हीअ अल्हम्दुलिल्लाह बरे सग़ीर जी तारीख़ में सभ खां वॾे में वॾी जामे ऐं रूहानी दरगाह हज़रत गौसुल आलमीन बहाउद्दीन ज़करिया मुल्तानी रहमतुल्लाह अलैह जे जानशीन हज़रत मखदूमुल मखादीम शाह महमूद कुरैशी दामत बरकातुम आलिया जी जेका बग़ैर कंहिं वजह जे कूड़े इल्ज़ामनि में उन जी जेका गिरफ़्तारी अमल में आई आहे, उनखे बग़ैर कंहिं मक़दमे जे या बग़ैर कंहिं इल्ज़ाम जे क़ैद रखियो वियो आहे, नज़रबंद कयो वियो आहे। इहो रुगो तालका पन्नो आकिल जमायत जो मसइलो न आहे, बरे सग़ीर में सभ खां वॾी जमायत गौसिया आहे। हे किरोड़ा जमायत जा जेके माण्हू आहिनि उन्हनि जी मायूसी आहे, उन्हनि जे चेहरनि ते, उन्हनि जी दिलनि में मायूसी आहे। हिननि जे अहिड़े हिन इक़्तिदाम ते, अहिड़े हिन फ़ैसिलनि ते, इन्हनि जी इन्हनि कारकिर्दगी ते असां हुकूमत वक़्तु सुप्रीम कोर्ट ऑफ पाकिस्तान, चीफ जस्टिस ऑफ पाकिस्तान खां ख़ासि तौर ते निगरान सेटअप जेको काबीना हिन वक़्तु वेठो आहे, निगरान वज़ीर आज़म साहब वेठो आहे ऐं आर्मी चीफ जनाब आसिफ मुनीर साहब खे गुज़ारिश था कयूं त महिरबानी करे अवां असांजे रूहानी पेशवा जानशीन हज़रत मखदूमुल मखादीम शाह महमूद कुरैशी खे जल्द खां जल्द आज़ादु कयो वञे ऐं उन जी जेका गिरफ़्तारी आहे इहा किरोड़ा दिलनि ते धाड़ो आहे, नाइंसाफ़ी जो उरूज आहे। तव्हां ॾिसो था ही सिंध जी हालात, सरज़मीन पाकिस्तान जी हालात तव्हांजे साम्हूं आहे। जेकी माण्हू सरेआम क़तल था कनि, जेकी माण्हू सरेआम वारदासूं था कनि पिया, हिकु न 5-5, 10-10 जानियूं हिकिड़े वक़्त ते जेको आहे सो त इंसाननि जूं ज़ाया था कनि पिया, सरेआम क़तलाम कनि था पिया। उन्हनि माण्हुनि खे असांजी पुलिस इंतिज़ामिया हुजे, सूबाई इंतिज़ामिया हुजे, गवर्नमेंट पाकिस्तान हुजे, हुननि खे तहफ़ुज़ थी ॾिए पई। ऐं अवां ॾिसो था हिते असां वटि जेको ॿारनि ते तशद्दुद कयो थो वञे, अगवाखोरी जा माहौल तव्हां ॾिसो था, बदमनी जा हवाल ॾिसो था। उन्हनि में जेकी चोर आहिनि, लोफर आहिनि, जेकी कातिल ज़ानी आहिनि या जंहिंजे मथां वॾे में वॾा इल्ज़ाम आहिनि, उन्हनि माण्हुनि खे गवर्नमेंट तहफ़ुज़ थी ॾिए पई ऐं जन आइन जी हिफ़ाज़त कई, जंहिं कानून जो एतिराम ऐं हिफ़ाज़त कयो आहे। अॼु बि आइन ऐं कानून जी एतिराम ऐं हिफ़ाज़त कंदे, मुल्क पाकिस्तान जी हिफ़ाज़त कंदे, उन जे एतिराम में शाह महमूद कुरैशी साहब जेल काटे रहिया आहिनि। असां जमायत गौसिया जे तरफ़ां तमामु आला इदारनि खे पुरज़ोर अपील था कयूं ऐं मज़मत था कयूं उन्हनि जे इक़दाम जी, त भरपूर नमूने सां असां उन जी मज़मत सां गॾोगॾु अपील था कयूं त साईं शाह महमूद कुरैशी के जल्द खां जल्द रिहा कयो वञे। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। आज बरोज़ जुम्मतुल मुबारक जमात गौसिया पन्नो आकिल की तरफ से पुरअमन एहतजाज मुज़ाहरा किया गया है और ये लोग तकरीबन अब सैकड़ों में नज़र आ रहे हैं। दर हकीकत ये
ہر بندہ اپنی ذات میں ایک اجتماعیت رکھتا ہے، یعنی ہر بندے کے پیچھے سینکڑوں لوگ اور بھی ہیں. آپ ان کو سینکڑوں نہ سمجھیں بلکہ ہزاروں اور لاکھوں سمجھیں. اور جب تک قبلہ مخدوم صاحب کی رہائی نہیں ہو جاتی تب تک جماعت غوثیہ پورے سندھ میں، پورے پاکستان میں، بلکہ دوسرے بھی ممالک میں جو قبلہ مخدوم صاحب کے چاہنے والے ہیں، جو دوسرے ممالک میں بس رہے ہیں، وہ بھی احتجاج اور مظاہرے کرتے رہیں گے. مخدوم شاہ محمود حسین قریشی صاحب 2 مرتبہ اس ملک کے وزیر خارجہ رہ چکے ہیں، اور ان کے ساتھ اس طرح کا عدالت میں سلوک کرنا یہ ناقابل برداشت ہے. ہم پوری جماعت غوثیہ پنو عاقل اور جماعت غوثیہ سندھ اس چیز کی بھرپور مذمت کرتی ہے کہ اس طرح کے انسان سے اس طرح کا ناروا سلوک کرنا یہ عقل سے بالاتر ہے. در حقیقت اس کے پیچھے کچھ اور ہی ہے. مخدوم شاہ محمود حسین قریشی، ان کا دامن صاف ہے، ان کا دامن پاک ہے. انہوں نے آج تک 1 روپے کی کرپشن نہیں کی. کیس تو دور کی بات ہے، ان پر 1 پیسے کا الزام بھی نہیں ہے. اسے دنیا مسٹر کلین کے نام سے جانتی ہے، یعنی ان کا دامن بالکل پاک صاف ہے. اور قبلہ مخدوم صاحب محب وطن ہیں، محب پاکستان ہیں. انہوں نے کبھی بھی ملک کے ساتھ غداری نہ کی ہے اور نہ ہی کبھی ملک پاکستان کے حوالے سے انہوں نے غداری کا کبھی سوچا ہے. اس کی مثال جس طرح پچھلے کئی سالوں میں ہندوستان کا ایک طیارہ آیا تھا اور قبلہ مخدوم صاحب نے اس کو بڑے ہی احسن انداز سے اس ابھی نندن کے ساتھ حسن سلوک کر کے، جو اس وقت اچھا سلوک بنتا تھا، قبلہ مخدوم صاحب نے وہ سلوک کر کے اسے واپس کر دیا. اسی طرح کچھ اور پیچھے چلے جائیں، ریمنڈ ڈیوس کا حوالہ ہو تو مخدوم صاحب نے بجائے ملک کا سودا کرنے کے، بجائے اپنے ضمیر کا سودا کرنے کے، مخدوم صاحب نے اپنے عہدے کو جوتے کی نوک پہ رکھا اور مخدوم صاحب نے ملک پاکستان کے ساتھ وفا کی اور اپنے ضمیر کے ساتھ وفا کی. قبلہ مخدوم صاحب کا ہمیں بھی یہی درس ہے، ہمیں بھی یہی حکم ہے کہ آپ سب لوگ پرامن رہیں. لیکن یہ جماعت غوثیہ اور قبلہ مخدوم صاحب کے جو چاہنے والے ہیں، ان کے دل غم زدہ ہیں، ان کو گھروں میں شاید نہیں بیٹھنے آیا، اسی لیے وہ قبلہ مخدوم صاحب کے ساتھ اظہار محبت کرنے شہر شہر، گلی گلی، چوکوں پہ چلے آئے ہیں. قبلہ مخدوم صاحب کا دامن صاف ہے اور یہ پوری جماعت غوثیہ قبلہ مخدوم صاحب کے حوالے سے مطالبہ کرتی ہے کہ جلد از جلد قبلہ مخدوم سائیں شاہ محمود حسین قریشی کو رہا کیا جائے. انہن جے کیریئر تے کوئی بھی داغ نہ رہو ہے، ہی صرف انتقامی کارروائیوں کرے اساں مرشد کے جو سو قید تنہا کयो وयो ہے. اسی چاہیوں تھا تو فل فور سائیں شاہ محمود قریشی کے آزاد کयो وञे. ہی اساں جی پرامن احتجاج ہے. انشاءاللہ اساں وڈی تحریک ہلائینداسیں ऐं पंहिंजे जेको आहे सो शाह महमूद कुरैशी आज़ादी ताईं चुप करे न वेंदासीं. बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम. जीअं त अॼु असां जेका रैली कढी आहे मखदूम साहब जी रिहाई लाइ कढी आहे. मखदूम साहब खे हर माण्हू सुञाणे पूरे पाकिस्तान में. ऐं मां चवां थो उर्दू में ॻाल्हायां. साईं खे कोई माण्हू जेको हिन दुनिया पूरे पाकिस्तान में मखदूम साहब जो नालो आहे, साफ़ शफ़ाफ़ आहे, न हुन ते को इल्ज़ाम आहे कंहिं करप्शन जो, न हुनजो हीउ को सियासी इंतकाम आहे. बाक़ी आहे त असां मुर्शिद गौसला इहा असां इहा रैली अॼु कढी आहे. हर सिंध में पूरे शहरनि में निकिती आहे. मां हितां जो गौसिया जमात जो ख़लीफ़ो आहियां, इन करे हीअ जमात गॾे असां इहे एहतजाज पुरअमन एहतजाज कयूं था. ऐं अदलिया खे, निगरान हुकूमत खे, चीफ ऑफ जस्टिस खे असां इहो अर्ज़ु अपील कयूं था त मखदूम साहब खे रहा कयो वञे. ऐं हीअ रैलियूं पूरी सिंध में निकिरंदियूं. गौसिया जमात जी रैली आहे, पुरअमन रैली आहे.